अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में चाचा चारेस बालाजी खान हाणे पुलिस जे हथां शेर दिल खे माराए छॾींदो। छा मल्हार हाणे पंहिंजी शादी धाम धूम सां करे छॾींदो? चारेस बालाजी खान हाणे मल्हार जी शादी में का रुकावट कंदी? तो दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजे टाइम वेस्ट न कराए हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो दरस बालाजी खान जेको आहे पुलिस जे मथां एतिरो त ज़ोर वधाए छॾींदो एतिरो त वधाए छॾींदो उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो अगरि जेकॾहिं तूं शेर दिल खे लाकअप न करे सघे त पोइ मां तोखे रिटायर बि कराए सघां थो ऐं तोखे बदिली बि कराए सघां थो। सिर्फ़ु तोखे हिकिड़े ॾींहं जी मोहलत आहे। हिकिड़े ॾींहं जे अंदरि मूंखे इहो शेर दिल खपे। अगरि जेकॾहिं शेर दिल तोखे न मिले त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। पुलिस चवंदो दरस बालाजी खान बसि तव्हां परेशान न थियो, मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कंदो जीअं इन शेर दिल खे लाकअप करे सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार जेको आहे पंहिंजी धूम धूम सां शादी कंदो ऐं उहो शेर दिल खे सम्झाए ऐं शेर दिल खे उतां वठी वेंदो ऐं शेर दिल जी घरवारी बि वठी ईंदो। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो दरस बालाजी खान जेको आहे मंठार खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। मंठार खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं मल्हार जी शादी में को न को मसइलो ज़रूरु कर। अगरि जेकॾहिं तूं उन में मसइलो न कयो त पोइ मल्हार शादी करे वेंदो ऐं राबेल बि उन जी थी वेंदी। छो जो मां नथो चाहियां त राबेल कंहिं वेझी थिए, छो जो राबेल मुंहिंजी अमानत आहे। राबेल खां सिवा मां कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदुसि। उनजे करे तव्हांखां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन मल्हार खे लेटाए अचो। ऐं ॿिए पासे दोस्तों मंठार जेको आहे दरस बालाजी खान खे बि साफ़ साफ़ चई छॾींदो तव्हां परेशान न थियो, मां तमामु जल्द इन मल्हार खे लटाईंदुसि या त मिठल खे लटाए ऐं इन शादी में रुकावट ज़रूरु कंदुसि। दोस्तों रस बालाजी खान इन शादी में को न को मसइलो ज़रूरु कंदो। मल्हार जी शादी खे रोकण लाइ बहरहाल मल्हार जी शादी थी वेंदी। बहरहाल रस बालाजी खान मसइलो को न को ज़रूरु कंदो ऐं हू मंठार खे चई छॾींदो तूं ॾींहुं राति हिकु करे इहो कमु कर। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जसीं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।